नाज़रीन, कासमाबाद हैदराबाद खां असां रिपोर्ट शेयर कई है ज़ाहिद हुसैन लाशारी। रिपोर्ट मूजिब हैदराबाद जे तालके कासमाबाद जी रहवासी औरत मुस्मात उमरा अबड़ो जो चवण है त असांजी संगावती तकरार हली रहियो आहे, जंहिंसां तकरार आहे उन्हनि जी तरफ़ खां मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। हिन वधीक ॿुधाईंदे चयो त इन ई दौरान असां कोर्ट मां प्रोटेक्शन ऑर्डर वरितो आहे। इन जे बावजूद अॻी धुर मुंहिंजे पुटनि ते हमिलो कयो, जंहिंमें मुंहिंजा चारई पुट शदीद ज़ख़्मी थी विया आहिनि। अॻी धुर खे कोर्ट मां वरितल प्रोटेक्शन जो बि को असर न पियो आहे। झगड़े में मुलविस अफराद कादिर बख्श अबड़ो, अली नवाज़ अबड़ो, मुर्तज़ा अबड़ो, अलाह ॾिनो अबड़ो जे ख़िलाफ़ नसीम नगर थाणे ते MC दर्ज कराई। मेडिकल अचण बावजूद असांजी FIR दाख़िल नथी कई वञे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त उबतो उन्हनि मुंहिंजे पुटनि ते FIR दाख़िल कराए छॾी आहे। मुस्मात उमरा जो चवणु आहे त आउं इंसाफ़ जे लाइ दरबदर आहियां। मां अपील करियां थी त वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP हैदराबाद खां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। हिन वधीक ॿुधाईंदे चयो त मूंखे या मुंहिंजे पुटनि खे अगरि कुझु बि थिए थो त उन जा ज़िम्मेदार कादिर बख्श अबड़ो, अलाह ॾिनो अबड़ो, अली नवाज़ अबड़ो ऐं मुर्तज़ा अबड़ो हूंदा। अम्मा तव्हां किथां आया आहियो? तव्हां छा मसलो आहे? अब असां आया आहियूं कासमाबाद मां। जी अम्मा। असां अबड़ा ज़ाति जा, असांजो कोई पंहिंजो ज़ाती मामिलो हुयो, संगनि ते तकरार हुयो असांजो। अच्छा। ऐं पोइ हाणे मसलो इहो बीठो आहे, मुंहिंजे पुटनि खे माना असांखे मौत मारी धमकियूं बि ॾियूं वञनि पियूं। जी हा। ॾींदा वञनि पिया धमकियूं, तॾहिं बि असां सब्र कयोसीं। हे ओचिते अची मुंहिंजे पुट तव्हां काथे एप्लीकेशन ॾिनो? किथे कोर्ट में या काथे? बिल्कुलु ॾिनी आहे असां। जी हा। थाणे ते ॾिनी आहे, असां कोर्ट विया आहियूं। अच्छा। असांजी कोन था, असां तहफ़ुज़ जे लाइ असां पंहिंजो करायो अथसीं। ऐं पंहिंजो झटि बसि छा थो को ॿुधाए, असां त ॾाढो नाहक थियल आहे। मुंहिंजे पुटनि खे चइनि पुटनि खे मुंहिंजनि खे कुटे मारे बि विया आहिनि, ऐं बावजूद असांजी FIR बि कोन था। अम्मा तव्हां थाणे में दरख़्वास्त ॾिनी या SSP ऑफिस किथे विया? हा वियासीं, बिल्कुलु वियासीं। असांजी कोन था ॿुधनि। अञा बि असांजी FIR जे बदिरां उन्हनि कूड़ी FIR कराए मुंहिंजे पुटनि खे अधराए रूपोश कराए छॾियो अथनि। हाणे मूंखे ख़बर न आहे मुंहिंजा बचड़ा काथे आहिनि, मां ज़ैफ़ा माण्हू। जी अम्मा तव्हां इहे छा हथ में खयूं बीठा आहियो? बाबू हे मूं वटि सभु दरख़्वास्तूं आहिनि। जी अम्मा। हे SP जी आहे, हे कोर्ट जी आहे, हे मेडिकल आहे, सॼियूं हर शइ मूं वटि आहिनि वाज़िबन। तव्हां ॾिसो, हे असांखे इंसाफ़ कोन पियो मिले। बसि इन मां असांखे ख़तरो आहे। कंहिंखां ख़तरो तव्हांखे अम्मा? असांखे ख़तरो आहे ॾिनो आहे। ज़ात जो कहिड़ा? ज़ात जो अबड़ो आहे। जी। ऐं पंहिंजो ॿियो असांखे ख़तरो आहे कादिर बश्को नालो अथसि, ऐं मुस्तफ़ा ऐं मुर्तज़ा। इहे असां इन्हनि मां मूंखे अली नवाज़, इन्हनि मां असांखे वॾे में वॾो ख़तरो आहे। जो कुझु बि थींदो वेंदो इन जा ज़िम्मेदार पंहिंजो पाण आहिनि। मथे में घणा ई धक लॻल आहिनि मथे में, हिकिड़ो न काफ़ी आहे।